नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर ईंदड़ वक़्त में व्याज जी शरह वधीक घटिजण जो इशारो ॾेई छॾियो। मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त हड़तालूं ऐं एहतजाज कंहिंजे बि मुफ़ाद में नाहे। हड़ताल सबबि ॾियाड़ी 190 अरब रुपयनि जो नुक़सान थींदो आहे। हुकूमती कोशिशुनि सबबि मुल्की मैशत मुस्तहकम थी रही आहे। महांगाई घटी आहे। महिनत सां आंदल माशी इस्तेकाम खे ज़ाया करणु न घुर्जे। हड़ताल जो सॾु ॾींदड़नि खे बि मुल्क जो सोचणु घुर्जे। मसइलनि ते ॻाल्हियूं करणु घुर्जनि। सदर आसिफ अली ज़रदारी अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान आइनी तरमीम इतफ़ाक़ी राय सां आणते मुतफ़िक़। सदर आसिफ अली ज़रदारी पारां जमहूरियत जे इस्तेहकाम लाइ मौलाना फज़लुर रहमान जे किरदार जी वाखाण कई वई। गुज़िरियल ॾींहुं ऐवान सदर में थियल टिनि वॾनि जी मुलाक़ात में आइनी तरमीम बाबति अहम फ़ैसिला ज़रियनि मूजिबि आइनी तरमीम इतफ़ाक़ी राय सां SCO इजलास बाद कई वेंदी। नवाज़ शरीफ़ बि मौलाना फज़लुर रहमान खे तरमीम इतफ़ाक़ी राय सां करण जी ख़ातिरी कराई। मुल्क में 2014 ईस्वी जहिड़ी सूरताल पैदा न थियण ॾींदासीं। हिकु जथो मुल्क खे तरक़ी कंदे ॾिसणु नथो चाहे। जादू टोणे सां मुल्क तरक़ी न कंदो। मुल्की तरक़ी रोकण लाइ ॾेही ऐं परॾेही दुश्मन हिकु थी विया आहिनि। क़ौम दोस्त जे रूप में लिकियल दुश्मन खे सुञाणे। काबीना खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त वफ़ाक़ ते ॾींहुं राति हमला कया पिया वञनि, धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। हिकु जथे खे मंज़ूर नाहे त पाकिस्तान तरक़ी करे। KP जे वॾे वज़ीर जे जलूस में अफ़गान शहरी ऐं अहलकार मौजूद हुआ। PTI वारनि एहतजाज करे 2014 ईस्वी वारे अमल खे वर्जायो आहे। चीनी इंजीनियर्स ते हमलो अफ़सोसनाक आहे। मसइला पार्लियामेंट में वेही हल कयो, हिक ॿिए खे बर्दाश्त कयो। कुझु बि थी वञे, मुल्क जो नुक़सान न कयो वञे। पेशावर हाई कोर्ट जा असेंबली फराज़ ऐं शानदाना गुलज़ार जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रिमार्क। जस्टिस शकील अहमद रिमार्क ॾींदे चयो त जेको कुझु थी रहियो आहे उन सां माशरे खे नुक़सान थी रहियो आहे। पार्लियामेंट में वेही गॾिजी मसइला हल कयो। जेसीं ताईं हिक ॿिए खे बर्दाश्त न कंदासीं, मामला ठीक न थींदा। पार्लियामेंट जी मख़सूस सीटुनि बाबति फ़ैसिलो जल्द कयो वञे। क़ौमी असेंबली जे स्पीकर अयाज़ सादिक़ इलेक्शन कमीशन खे ॿियो ख़त लिखी छॾियो। ज़रियनि मूजिबि पार्लियामानी पार्टियुनि जे अॻुवाणनि पारां ख़त लिखण बैदि अयाज़ सादिक़ इलेक्शन कमीशन खे ॿीहर ख़त लिखियो। अयाज़ सादिक़ चयो त इलेक्शन कमीशन मख़सूस सीटुनि बाबति जल्द फ़ैसिलो करे। पाकिस्तान ऐं सऊदी अरब मुख़्तलिफ़ मुआहिदनि ते सहियूं करे वरितियूं। तक़रीब खे ख़िताब कंदे नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त सऊदी ऐं पाकिस्तान जो रिश्तो भाईचारी वारो आहे। सऊदी बादशाह जा पाकिस्तान लाइ मंसूबा साराहजोग आहिनि। लगातार मदद करण ते सऊदी अरब जा थोराइता आहियूं। सऊदी सफ़ीर चयो त शहज़ादो सलमान पाकिस्तान लाइ ख़ासि जज़्बो रखे थो। सऊदी हुकूमत पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ मंसूबनि में सहकार कंदे रहंदड़। कराची एयरपोर्ट भरिसां चीनी इंजीनियर ते आपघाती हमले खां पोइ CTD ऐं असास इदारनि औरत समेत 8 ॼणनि खे हिरासत में वठी छॾियो। ज़रियनि मूजिबि जियो फाइनेंसिंग ज़रिए में आयल शकी जवाबदारनि खे हिरासत में वरितो वियो आहे। हमलो कंदड़ खे वेझी इमारत मां सपोर्ट मिली रही हुई। हिक सूबे जे हाउस खे सील करणु बिल्कुलु ग़लति आहे, पर अव्हां केस ग़लति जॻह ते खणी आया आहियो। केस वापसि वठी इस्लामाबाद हाई कोर्ट सां राब्तो कयो। पेशावर हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जी इस्लामाबाद में KP हाउस खे सील करण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते KP हुकुम जे वकील खे हिदायत। एडवोकेट जनरल चयो त KP हाउस KP जी अवाम जी मिल्कियत आहे। CDA खे KP हाउस सील करण जो अख़्तियार न आहे। सिंध में धाड़ेलनि जो राज। घोटकी शिकारपुर ऐं कश्मीर में रात जे वक़्तु सफ़र करण बि मुश्किल बणिजी वियो। घोटकी में धाड़ेलनि जे क़ौमी शाहराह तां मुसाफ़िर बसनि मां फुलट। मज़ाहिम ते पंजाब वासी हिकु मुसाफ़िर क़त्ल, औरत समेत 4 ॼणा ज़ख़्मी। धाड़ेल 3 ड्राइवरनि आबिद अली, अमीन ऐं
सोना खे अगवा करे विया। बख्शियापुर मां बि हफ़्तो अॻु अगवा थियल अब्दुल गफ़ार गोलो ऐं अहमद दीन गोलो बाज़ियाब न थिया। वारसनि जो इंदस साहिब ते धरणो, ॿिन्ही मुगवियुनि खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो। शिकारपुर मां अगवा थियल अखरी चौदगी वासी पुलिस हलकार बि बाज़ियाब न थियो। वारसनि जो पका चांग में एहतजाज, नवाब चासा करोड़ ते धरणो, मुगवी खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो। प्रिया कुमारी केस में पकड़ियल इश्तिहारी ॾोहारी खे पुलिस पारां पैसनि एवज़ आज़ाद करण जो इंकशाफ। पुलिस प्रिया कुमारी अगवा केस में ॾोहारी करम सुंदराणी खे महीनो अॻु कराची मां गिरफ़्तार कयो हो। घरनि मूजिब हिकु एमपीए जी टिया कड़ी ते करम लाइ सुंदराणी खे 1 करोड़ वठी आज़ाद कयो वियो। प्रिया कुमारी केस में हिरासत में वरतल माण्हुनि नीगरी खे विकिरो करण जो इंकशाफ कयो हो, जंहिं बाद करम सुंदराणी गिरफ़्तार थियो हो। करम सुंदराणी जी गिरफ़्तारी ते इनाम रखियल आहे। मीरपुर खास जी दहशतगर्दी टोड़ अदालत डॉक्टर शाहनवाज कत्ल केस में गिरफ़्तार 6 जवाबदारनि खे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। दहशतगर्दी टोड़ अदालत में डॉक्टर शाहनवाज कुंबर खे जुड़तो मुक़ाबले में मारण वारे केस जी ॿुधणी। पुलिस सब इंस्पेक्टर हिदायतुल्ला नाले जो नादर आराइन कादिर ऐं फरमान खे अदालत में पेश कयो। अदालत गिरफ़्तार 3 एहलकारनि खे 3 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस केस में रूपोस जवाबदार डीआईजी जावेद जिसकानी ऐं एसएसपी असद चौधरी खे गिरफ़्तार न कयो। सिंध हुकूमत 1 खां 12 एकड़नि ताईं आबादगारनि खे हारी कार्ड जारी करण जो फ़ैसिलो करे वरितो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास, कणक जे आबादगारनि खे बहितरीन फसल पोखण लाइ आगाही मुहिम शुरू करण जो फ़ैसिलो। मुराद अली शाह चयो आहे त आबादगारनि जे कणक जी पोखई लाइ हारी कार्ड ज़रिए हौसला अफ़ज़ाई करणु चाहियूं था। सिंध हुकूमत ज़रई ऐं सनअती शोबनि में नवाण आणणु चाहे थी। रबी जे फसलुनि लाइ ज़रई पाणी जे वक़्त सिर फराहमी यकीनी बणाई वञे। ग्रीन पाकिस्तान सिंध जी तबाही जो मनसूबो आहे। सिंधु ते किनाल ठाहिण वारे मनसूबे सां सूबे जी लख एकड़ ज़रई ज़मीन तबाह थींदी ऐं किरोड़े माण्हू मुतासिर थींदा। एसपी सदस्य ज़ैन शाह हिंगोरजा में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध में अमन अमान जी सूरत हाल इंतिहाई ख़राब आहे। हुकूमत नाकाम थी वई आहे। विरसा भरिसां अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में 1 ॼणो क़तल, अणॼातल हथियारबंदनि फायरिंग करे मूसा जकराणी खे क़तल कयो, लाश अस्पताल मुंतक़िल। सांगड़ भरिसां वर्कशॉप में घर जी छत किरण सबबि नींगरी फौत, 4 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ मिठा खान में छत किरण सबबि नाज़िया चांडियो दबजी फौत थी वई, मड़ ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। बिरासिटी भरिसां वॉलीबॉल रांदि खेॾण दौरान रांदीगर पाण में विढ़ी पिया, 7 ॼणा ज़ख़्मी। गोटोड़ सोलंगी में वॉलीबॉल रांदि दौरान मामूली ॻाल्हि तां रांदीगरनि हिक ॿिए ते सिरोटनि ऐं लठुनि जो वस करण लाइ ॾिनो। लठियूं ऐं सिरोटा लॻण सबबि ॿिन्ही धुरनि जा 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया, अस्पताल मुंतक़िल। इसराइल ईरान जे फ़ौजी अॾनि ते हमिलो करण जो मनसूबो जोड़े वरितो। अमरीकी अख़बार जो इंकशाफ। अमरीकी अख़बार चयो आहे त ईरान इसराइली हमले ते रद्द अमल ॾिनो त पोइ यहूदी रियासत ईरान जे एटमी मागनि ते हमिलो कंदी। अमरीकी CIA चीफ वरी अमरीका ऐं इसराइल खे ईरानी हथियारनि खां ख़बरदार रहण जो मसइलो ॾेई छॾियो। ऐं मुल्तान टेस्ट मैच जी पहिरीं इनिंग में पाकिस्तानी टीम 556 रन्स ठाहे आउट थी वई। कप्तान खान मसूद अब्दुल्ला शफीक ऐं सलमान अली आगा इंग्लैंड खिलाफ़ पहिरीं टेस्ट मैच में सेंचुरी ठाहिण में कामयाब रहिया।